अस्सलाम वालेकुम। उम्मीद तो गई सब ठीक ठाक हूंदा। रांदियुनि जे पहिरें सिंधी यूट्यूब चैनल सिंधी स्पोर्ट्स में खुशामदीद। दोस्तों, हारिस रऊफ़ जिन जो ताल्लुक़ लाहौर कलंदर सां आहे, जीअं पाकिस्तान जी टीम में बांग्लादेश जे ख़िलाफ़ T20 सीरीज़ भी खेॾे चुको आहे। जी दोस्तों, बिग बैश लीग में शानदार परफॉर्मेंस ॾेखारी आहे हारिस रऊफ़। बिग बैश में टोटल 9 मैच खेॾिया आहिनि, जंहिंमें 20 विकेटूं वरितियूं आहिनि। अॼोके मैच में हारिस रऊफ़ 4 ओवरनि में 17 स्कोर ॾेई 3 आउट कया, जंहिंजे मदद सां मेलबर्न स्टार्स फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। फाइनल मैच सिडनी सिक्सर्स ऐं मेलबर्न स्टार्स जे विच में खेॾियो वेंदो। वरी मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।